सोचे ॾिसो कंहिं कैंसर जे मरीज़ खे केमियोथेरेपी जी दवा न मिले, कंहिं शुगर जे मरीज़ वटि इंसुलिन ख़त्म थी वञे या दिल जे दौरे खां पोइ अस्पताल में ज़रूरी दवा मौजूद न हुजे। अहिड़ी सूरत हाल रुगो हिकु फ़र्द न पर हज़ारे ख़ानदाननि लाइ वॾी आज़माइश बणिजी सघे थी। हिन वक़्तु पाकिस्तान में अहिड़ी ॻणती जोगी सूरत हाल साम्हूं अची रही आहे, जिते 105 खां वधीक ज़िंदगी बचाईंदड़ ज़रूरी दवाउनि जी सख़्त खोट सबबि हज़ारे मरीज़ वक़्त सिर इलाज खां महरूम थी रहिया आहिनि। माहिरनि जो चवणु आहे त जेकॾहिं हिन बहरान जो तुर्त हल न कढियो वियो त केतिरनि क़ीमती जाननि खे ख़तरो वधी सघे थो। पाकिस्तान केमिस्ट एंड ड्रग्स एसोसिएशन जे चेयरमैन अब्दुल समद बडानी मूजिबि ड्रग रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ पाकिस्तान या ड्रेप अटकल 2 साल अॻु उन्हनि ज़रूरी दवाउनि जे अघनि में नज़रसानी जी सिफ़ारिश वफ़ाक़ी हुकूमत ॾांहुं मोकिली हुई, पर उहा समरी अञा ताईं वफ़ाक़ी काबीना में इल्तवा हेठि आहे। ॿिए तरफ़ ख़ाम माल, बिजली, गैस, पैकिंग, ट्रांसपोर्ट ऐं ॿियनि ख़र्चनि में वॾे वाध सबबि दवा ठाहींदड़ कंपनियुनि लाइ पुराणनि सरकारी अघनि ते दवाऊं तयारु करणु मुआशी तौरु मुमकिन न रहियो आहे। नतीजे में केतिरनि ई कंपनियुनि उन्हनि दवाउनि जी पैदावार घटाए छॾी आहे या मुकमल तौरु बंदि करे छॾी आहे। जिन अहम दवाउनि जी खोट आहे उन्हनि में कैंसर जी केमियोथेरेपी जूं दवाऊं, इंसुलिन, दिल जे दौरे जे इलाज वारियूं दवाऊं, घणो सूर ख़त्म कंदड़ दवाऊं, ॿारनि जी बीमारियुनि जूं दवाऊं, अखियुनि जी बीमारियुनि जूं दवाऊं, वैक्सीनूं ऐं ॿियूं केतिरनि ई ख़तरनाक बीमारियुनि लाइ इस्तेमालु थींदड़ ज़िंदगी बचाईंदड़ दवाऊं शामिल आहिनि। उहे दवाऊं न हुजण सबबि केतिरनि ई मरीज़नि जो इलाज मुतासिर थी रहियो आहे। ॿिए पासे 2023 खां पोइ दवाउनि जे अघनि में लाॻीतो वाध ॾिठी वई आहे। 2024 दौरान केतिरनि ई दवाउनि जा अघ अटकल 50% वधिया, जॾहिं त 2025 में वरी 30 खां 40% वधीक वाध थी। उन खां सवाइ 18% जनरल सेल्स टैक्स लागू थियण सबबि बि दवाऊं आम माण्हू जी पहुच खां परे थींदी वयूं। माहिरनि ख़बरदार कयो आहे त जॾहिं असल दवाऊं मार्केट मां गुम थियनि थियूं त मरीज़ मजबूरी में स्मगल थियल या गैर मयारी दवाऊं ख़रीद करण ते मजबूर थियनि था। ताज़ो कराची में कार्रवाई दौरान स्मगल थियल कैंसर जूं दवाऊं हथ अचण खां पोइ ख़दशो वधी वियो आहे त जेकॾहिं सूरत हाल अहिड़ी ई रही त जाली दवाउनि जो कारोबार बि वधी सघे थो, जेको मरीज़नि जी ज़िंदगी लाइ इंतहाई ख़तरनाक आहे। ड्रेप जे प्रोसेसिंग कमेटी अटकल 100 ज़रूरी दवाउनि ऐं 45 नवनि केमिकल ते ॿधल दवाउनि जे अघनि जी मंज़ूरी ॾेई चुकी आहे, पर उहे फ़ैसिला अञा वफ़ाक़ी काबीना जी मंज़ूरी जा मुंतज़िर आहिनि। पर वफ़ाक़ी सिहत वारे वज़ीर मुस्तफ़ा कमाल जाली दवाउनि जी रोकथाम लाइ मुल्क में QR कोड सिस्टम मुतारिफ़ करण जी ख़ातिरी कराई आहे, जंहिं ज़रिए दवा जी असलियत, सरकारी अघु ऐं क़ानूनी हैसियत जी तस्दीक करे सघंदा। सिहत जे माहिरनि जो चवणु आहे त ज़िंदगी बचाईंदड़ दवाउनि जी फ़राहमी कंहिं बि मुल्क जे सिहत वारे निज़ाम जो बुनियादी हिसो हूंदी आहे। जेकॾहिं ज़रूरी दवाऊं मार्केट मां ग़ाइबु थींदियूं रहियूं त रुगो इलाज मुतासिर न थींदो, पर हज़ारे मरीज़नि जूं ज़िंदगियूं बि ख़तरे में पइजी सघनि थियूं। इन करे माहिरनि वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो कयो आहे त दवाउनि जे अघनि ऐं मंज़ूरी बाबति 2 साल खां इल्तवा हेठि पियल फ़ैसिला हंगामी बुनियादनि ते कया वञनि, जीअं दवाउनि जी खोट ख़तमु थिए, मरीज़नि खे वक़्त सिर इलाज मिले ऐं जाली या स्मगल थियल दवाउनि जी पखेड़ रोके सघिजे।